फर्स्ट टाइम अहिड़े क़िस्म जो जेको मेलो लॻायो अथनि त सिंध में जेको इंडिजिनस क्राफ्ट आहे तमामु हिकिड़ो मशहूरु ऐं हर इलाइक़े में का न का स्पेशलिटी हूंदी आहे ऐं उहा असांजी इंडस्ट्री आहे। उन इंडस्ट्री खे प्रोमोट करण जे लाइ तमामु सुठो हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे त हिन में जेको आहे मिडिल मैन जो जेको रोल आहे उहो ख़तमु थी थो वञे ऐं अल्टीमेटली जेके आहिनि जेके आर्टिज़न्स आहिनि जेके कारीगर आहिनि उन्हनि खे पंहिंजो रिटर्न मिले उन खे प्रोमोट करण जे लाइ हाणे अथनि हीअ परमानेंट हिन ते हलंदो रहंदो। जंहिंमें असांखे एक्सपेक्टेड आहे त काफ़ी माण्हुनि खे ऑर्डर्स मिलंदा ऐं उहे इनखे सेल करण में इनखे वधीक हिकिड़ी सपोर्ट थींदी। पूरी सिंध में हुनरमंदी मेलो हिते पहिरें दफ़ा लॻायो वियो सिंध म्यूज़ियम में जेका 10 ॾींहंनि जो तव्हां छा था चओ त ॿीहर बि लॻाइणु घुरिजनि या न? हे त हिते परमानेंट हूंदो। हर इंडस्ट्री खे लोकल इंडस्ट्री खे प्रोमोट करणु खपे त प्रमोशन जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे ऐं इनशाला इहो तमामु सुठी हिकिड़ी रिवायत शुरू थी आहे। मुंहिंजो नालो तीरथ दास आहे। मां थरपारकर सिटी नंगकोट शहर खां आयो आहियां ऐं हिते हैदराबाद में आहियां ऐं हीअ मुंहिंजो कमु आहे। हिते मां लॻायो अॼु मेले में इहो कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं लॻाइनि था ऐं हिते इहे कुझु स्केचिस आहिनि। इहो असांजे पंहिंजे हथ जा ठहियल आहिनि तक़रीबन 1 साल खनि पुराणा आहिनि मुंहिंजा। उन खां पोइ इहो पोर्ट्रेट वग़ैरह आहिनि उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान जो आहे ऐं इहो पेंटिंग आहे जी इहो पेंटिंग आहे मुंहिंजी सही आहे। इहो तक़रीबन थोरो टाइम अॻु में जी ठहियल आहे। इन खां पोइ हीउ मां मॉडल ठाहियो आहे फस्ट टाइम ठाहियो आहे इहो मॉडल। फार्म हाउस जो नालो आहे मॉडल जो। इनमें घणो ख़र्चु चुकी आहे? अच्छा हिन मॉडल में मुंहिंजो तक़रीबन 15,000 खनि ख़र्चु आयो आहे मॉडल में। ख़ाली सेलिंग घणी रखी आहे? सेलिंग मां तक़रीबन 24 रखी आहे 25 जी 25 इंच रखी आहे सेलिंग। इनमें मटीरियल जेका यूज़ थियो आहे हिकिड़ी काठी आहे। उनखां पोइ हिकिड़ो गतो बि आहे। गते खां सवाइ शॉपर वग़ैरह प्लास्टिक ऐं गिलियूं वग़ैरह इहो ई मटीरियल जो यूज़ थियो आहे। कोर्स किथे सिखिया आहियो? मां इहो कोर्स तक़रीबन मां किथे सिखियो न आहियां। मां पंहिंजे हथ जो कमु आहे इहो मुंहिंजो पंहिंजो यानी कि मां हींअर मां पढ़ंदो आहियां नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स रावलपिंडी में पढ़ंदो आहियां। एंड इहो मां अॻु में हिकिड़ो सेमेस्टर मां होॾे यूनिवर्सिटी ऑफ आर्ट एंड कल्चर में बि कयो आहे ऐं हिकिड़ो सेमेस्टर मां यूनिवर्सिटी ऑफ सिंध आर्ट एंड डिज़ाइन में फाइन आर्ट्स डिपार्टमेंट मां कयो बि आहे मां। अच्छा ईयर पंहिंजे कम ते फ़ख़्रु आहे त कमु बहितर आहे? हा मूंखे मुंहिंजे पंहिंजे बिल्कुलु कम ते वॾे में वॾो फ़ख़्रु आहे त मां एतिरे क़दुरु त हींअर अञा यूनिवर्सिटी जो मुंहिंजो फस्ट ईयर आहे। मां एॾो माना मुंहिंखे फ़ख़्रु आहे त मां एतिरो कमु करे चुको आहियां एतिरे साल में। मां मोहसिन शेख आहियां मैट्रिक जो स्टूडेंट आहियां। कीअं महसूसु कयो? असां हिते ॾाढो मज़ो आयो। 3 ॾींहं फेस्टिवल लॻियो। अहिड़ा फेस्टिवल थियणु घुरनि हैदराबाद में। असांखे मज़ो आयो ॾाढो। तव्हां किथां खां आया आहियो? असां हैदराबाद मां आहियूं कासमाबाद। हैदराबाद में प्रोग्राम थियणु घुरिजे? जी थियणु घुरनि ॾाढा माना इंजॉय थियो हिते मौसीक़ारी इहो माना मज़ो आयो ॾाढो। हुनरमंदी मेले में इलाही फन हुआ। तव्हांखे कहिड़ो फन महसूसु थियो? असांजो मौसीक़ी जो इलाही फन महसूसु थियो मज़ो आयो। मौसीक़ी जा थींदा था रहनि हुनरमंदी वारो हुनरमंदी वारो हिन स्टाल आहियां इहे कपिड़नि वारा ॾाढो असांखे मज़ो आयो ॾिसी। सिंधी प्रोग्राम पिया थींदा रहनि ऐं हमेशह पिया थी रहनि। हिकिड़ो सिंधी असांजो उजागर आहे ऐं हिकिड़ी सिंधी क़ौम ख़ुशि नसीब क़ौम आहे। असां ख़ुशि नसीब आहियूं
ऐं अहिड़ा प्रोग्राम हर साल न बल्कि हर वीकली थिए पिया थियनि। ॾाढी ख़ुशी थी, सॼी पब्लिक वारनि जो महिरबानी आहे ऐं जेके हिननि स्टार हयां ॾाढी ख़ुशी थी, ज़बरदस्त, गुड, वेल डन। हुनरमंदी मेलो 3 ॾींहं लॻायो हुयो, तव्हां घणा ॾींहं थिया आहियो? 3 ॾींहं कोन आहे, मां पाण दादू मां अॼु पहुतो आहियां, त इन करे ख़बर पई आख़िरी ॾींहुं आहे। न ॾाढी ख़ुशी थी, ज़बरदस्त, हिकिड़ो माना पंहिंजो फैमिली माहौल पियो लॻे, ॾाढी ज़बरदस्त ख़ुशी थी असांखे। प्रोग्राम में कहिड़ो शइ ख़ासि लॻो हिन में? माशाल्लाह सभु असांजे सिंधी जेके सकाफ़तूं आहिनि सभु माशाल्लाह प्यारियूं ऐं सुहिणियूं, लाजवाब आहे, जेके उहे लफ़्ज़ न आहिनि जेके असां चई सघूं। पिया थींदा पिया रहनि, ॿिए हंधि थियनि, दादू में बि अचो तव्हां। हा हा, मोस्ट वेलकम, असां दिलनि सां तव्हां दावत था ॾियूं तव्हांखे। अशफाक अली काज़ी फ्राम दादू, सीनियर क्लर्क, दादू जेल। थैंक यू। सूफ़ी सिंध मेलो लॻो आहे, हुनरमंद मेलो, इन में तमामु घणो असां इंजॉय कयो आहे ऐं अहिड़ा ई मेला थियणु खपनि। इहा सूंहं सिंध जी नज़र अची रही आहे ऐं असां तमामु घणो लुत्फ़ अंदाज़ थी रहिया आहियूं ऐं असां चाहींदासीं त अहिड़ा मेला ज़िंदगी में हुजणु खपनि। असां भरपूर इंजॉय कयो आहे। महिरबानी। मौसीक़ी जो ईअं जेको हुन में तव्हां सिंध जा लोग तमामु बहितरीनु जेको हाणे तव्हां लास्ट में ॾिठो इहो आया मुख वेसण, हिन में तमामु घणनि जेको आहे सो लेडीज़ हुई, मुंहिंजा नौजवान साथी हुया, बुज़ुर्ग हुया, सभिनीनि मिली करे इंजॉय कयो ऐं तमामु घणो लुत्फ़ अंदाज़ थिया आहियूं। ज़बरदस्त, फर्स्ट क्लास। बिल्कुलु सर, अहिड़ा मेला जेको आहे तमामु घणा ज़रूरी आहिनि ऐं असांजे हिन जेको दौर माना हली रहियो आहे, इन जे हिसाब सां हीअ मेला जेके थियनि था इहे असांजे लाइ तमामु घणियूं ख़ुशियूं खणी था अचनि ऐं असां माना अलाह साईं खां दुआऊं आहियूं ऐं असां अपील कंदासीं तव्हांजी सोच जेको आहे चैनल हितां, त तव्हां बि ख़ुदा कोशिशि कयो ऐं अहिड़ा मेला असांजे लाइ ठाहियो त जीअं असां इंजॉय करे सघूं। अस्सलाम वालेकुम। यहाँ हमारे माशाल्लाह हमें बहुत अच्छा लगा। हम कराची से हैं और स्पेशली इसी दिन के लिए आए थे। आज हमने यहाँ शॉपिंग करी तो बहुत अच्छी लगी कि हाथ की बनी हुई चीज़ें हमने देखी, बहुत अच्छा लगा कि कैसे बनती हैं। मशीनों की तो देखी हुई थी, हाथ की भी देखी, बहुत प्यारी लगी और बनावट भी बहुत अच्छी है माशाल्लाह। आप कहाँ से, कराची से हैं? जी कराची से आऊँ। और आपने क्या खरीदारी किया? अभी हमने शॉल वगैरह लिए, खूसे लिए हैं और भी ख़रीदारी चल रही है अभी। दोस्तों के लिए कुछ लिया है? जी दोस्तों के लिए लिया है। सिंध का हुनर मतलब ये सिंध का हुनर बहुत प्यारा लगा हमको, बहुत अच्छा लगा हमको माशाल्लाह। ऐसे होने चाहिए प्रोग्राम? जी बिल्कुल ज़रूरी है, इसे सीखने को मिलता है, वो पुरानी यादें ताज़ा होती हैं। आपने कुछ सीखा है? जी बिल्कुल, बस थोड़ा सा लेट होगा, बहुत लेट आया थोड़ा सा, बाकी ये कि लेट आने पे भी बहुत कुछ। मुंहिंजो नालो तबस्सुम आहे ऐं IRM इदारे में जॉब कंदी आहियां ऐं असीं औरतुनि खे हुनर जी ट्रेनिंग्स कराईंदा आहियूं। जेको असांजो इदारो आहे IRM, औरतुनि खे ट्रेनिंग कराईंदा आहियूं। मटियारी हाला सईदाबाद, त हिन मेले में असीं उन्हनि ई माइनि जी शयूं खणी आयासीं जिन खे असां ट्रेनिंग्स करायूं हुयूं। उन्हनि जो हुनर असां प्रमोट करण जे लाइ हिते स्टॉल बि लॻायो ऐं उन्हनि फीमेल्स खे बि असां हिते वठी आयासीं त ताकी उन्हनि खे प्रमोट बि मिले ऐं ॿियो न उन्हनि जा लिंकेजिस ठहनि त जीअं उन्हनि खे ऑर्डर्स मिलनि। त उन हिसाब सां मतिलबु अहिड़ा मेला जेके न ज़रूरी आहिनि। ऐं मुंहिंजी सजेशन हिकिड़ी आहे त हीउ जेको मेलो लॻो आहे हीउ तमामु सुठो मेलो लॻो आहे, अहिड़ा मतिलबु लॻणु घुरिजनि ताकी असांजी सकाफ़त जेका न उजागर हुजे ऐं असांजी माना जेके न्यू जनरेशन खे सकाफ़त जेका ख़तमु थींदी बि वञे त माना सकाफ़त जेका न अहिड़े मेलनि सां उजागर थी रहे। ॿी मुंहिंजी सजेशन इहा आहे त माना कल्चर डे जेको असांजो थिए थो डिसंबर में, कल्चर डे खां न थोरो पहिरीं अहिड़ो मेलो अगरि लॻे न त वधीक बहितर आहे, त माण्हू जीअं शॉपिंग करे वरी कल्चर डे में ई उहे शयूं पयूं। असांजो हिते पंहिंजो स्टॉल लॻायो, असांखे माना इहो इलाही ख़ुशी थी त असांजे सिंध जी सकाफ़त माना एॾी ख़ूबसूरत आहे ऐं इलाही शयुनि जी असांखे बि ख़बर हिते अचण खां पोइ पई। परे परे खां माण्हू आया, वीचारा ग़रीब जेके एॾा हुनरमंद आहिनि। जी हा, कई आहे ख़रीदारी। मूं हितां ख़रीदारी कई आहे, हिकिड़ो काशी जो जेको हूंदा आहिनि थांव हूंदा आहिनि न, उहे मूं कप वरिता ऐं मूं गज बि वरितो, ॾाढो सुहिणो गज हुयो उहो माशाल्लाह, सभिनी खे वणे। मूंखे सभिनी तां ख़रीदारी कई गज जी। हुनरमंद मेलो जेको लॻो आहे हुन में तव्हां कहिड़ी ख़रीदारी कई आहे? साईं फ़िलहालु त मां पंहिंजे हथ सां ई ठाहियो आहे ऐं कुझु ट्रेडिशन जूं शयूं आहिनि मुंहिंजे ॿारनि परचेसिंग कई आहे ऐं असांखे ॾाढो मज़ो आयो आहे हद खां वधीक ऐं असां इंजॉय कयो आहे। असांखे ख़बर पई आहे त असांजी सिंधी ट्रेडिशन एॾी ख़ूबसूरत आहे, असांजी सिंध त हूअं ई सूंहं सां भरियल आहे। सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त अहिड़ा ट्रेडिशन थियणु खपनि वीकली, त सालनि में हिकिड़ो दफ़ो थियो आहे। असां चवंदा हर हफ़्ते थियणु खपनि, जीअं असांजे ॿारनि खे ख़बर पई त असांजी सिंध छा आहे, छो त सुभाणे इहे वॾा थी मुस्तक़बिल जा इहे असांजी सिंध जा मेम्बर आहिनि।
इन्हनि खे ख़बर आहे यूरोप कल्चर असां अपनाए छॾियो आहे, पैंट शर्ट बुशर्ट हींअर पाए वेठा आहियूं, पर असां हिते अची ॾिठो आहे त खादी छा आहे, रली छा आहे, विझणो छा आहे, अजरक छा आहे, सिंधी गज छा थींदा आहिनि, इहे सभु शयूं असां ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया आहियूं। ऐं असां चाहियूं था त इहे ट्रेडिशन हर जॻह ते थियणु खपनि, जीअं असांखे ख़बर पए त असां केॾी ख़ूबसूरत धरती ते रहूं था सिंध में। न अहिड़ो को बि मेलो असांखे कोन अहिड़ो नज़र आयो आहे जंहिंमें एतिरो ट्रेडिशन खे ज़ाहिर कयो वियो हुजे सिंधी रक़ाबत। आमतौर ते सिंध म्यूज़ियम में घुमणु ईंदा आहियूं, पुराणी शयूं ॾिसण खां मिलंदियूं आहिनि, सुठियूं आहिनि, पर हिन दफ़े थोरो लेटेस्ट तरीक़े सां असांजे नौजवाननि महिनत कई आहे, जंहिंमें असांखे ॾिसी ॾाढो ख़ुशी थी आहे जेको सिंधी कल्चर खे केतिरो उजागर कयो आहे। सिंध जा जेके हुनरमंद आहिनि, हथ जो जेको हुनर कयो आहे, उन्हनि लाइ तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदो? साईं, मां चवां थो उन्हनि खे अवलियत ॾिनी वञे, उन्हनि खे अॻियां आंदो वञे त इहे असांजा दुनिया में मञाए सघंदा त हिननि जे हथ में केतिरो हुनर आहे, पर असां सिर्फ़ु इनखे महदूद करे छॾियो आहे हिकिड़े नंढड़े ॻोठ ताईं, नंढड़े शहरनि ताईं। पर असांजी महिनत हूंदी, असांजी कोशिशि हूंदी आहे इहे अॻियां निकिरनि ऐं अॻियां दुनिया में पंहिंजो नालो पाण मञाइनि। असांजी सिंध केॾी सखावत सां भरियल आहे। थैंक यू। अच्छा ॿुधायो, तव्हां 3 ॾींहं मेले ते आया आहियो, तव्हां कीअं महसूसु कयो हुनरमंदी मेलो? हीउ तमामु सुठो असांखे लॻो, उमेद खां वधीक सुठो लॻो। ऐं मां ईअं ई चाहींदसि त अहिड़ा असांजे मतिलबु फंक्शन अहिड़ा थियनि या अहिड़ा प्रोग्राम थियनि जिन्हनि जे में असांजी सिंध सकाफ़त जो प्रोग्राम तरक़ी वठे। ऐं हीअ जेका वीचारा ॿाहिरियुनि खां खणी था अचनि, अंदरूनी सिंध मां अचनि था, उन्हनि खे पंहिंजी महिनत मिले। मक़सदु जंहिं मक़सद लाइ हू करनि थियूं औरतूं ख़ासि करे ई कमु, त हुननि खे इन्हनि जो मक़सदु हासिलु थिए ऐं हुननि खे असांखे ख़ुशी थी आहे। मां आई आहियां पहिरियों दफ़ो हिन फंक्शन में, मतिलबु हिन सकाफ़ती प्रोग्राम में, मूंखे ॾाढो सुठो लॻो। हुनरमंदी मेले में हर कोई पंहिंजो फन खणी अची हिते ॾेखारे थो सूफ़ी मेले में। जी कीअं महसूसु थियो हुनरमंदी मेले में अंदरि? हुनर कंहिंजी असांखे न बि ख़बर हुई, उहा बि असांखे ख़बर पइजी वई हिते ॾिसी, ॾाढो सुठो लॻो। तव्हांखे ख़ासि शइ कहिड़ी वणी आहे हुनर? हिते मूंखे काशी जो जेको ख़ासि करे सामान हो, छो जो रिलियूं ऐं आम इहे असां पंहिंजे घरनि में ॾिसूं बि था, कुझु ठाहींदा आहियूं, पर असांखे इहा वधीक सुठी लॻी त जेको काशी जो सामान ॾिठो, या हिकिड़े इंसान जेका आया तमामु अंदरूनी दिलि सां जहिड़ा ख़ुशि थी बीठा हुआ, हुननि खे तमामु घणी ख़ुशी थी। इहो फंक्शन बि, इहो प्रोग्राम ॾिसी, मतिलबु सामान वग़ैरह सकाफ़ती प्रोग्राम जो तमामु घणो सुठो लॻो। हुनरमंदी मेले में अंदरूनी सिंध मां इलाही आवाम आयल, जी जी, कहिड़ो कमेंट्स ॾियण था चाहियो? अॼु उन जो 3 ॾींहुं आहे, मां उन्हनि लाइ इहे दुआ ॾींदसि उन्हनि खे त अलाह हिननि जे कम खे हथी ॾियारे, हुन हू तरक़ी करनि, अञा वधीक तरक़ी करनि। ख़ासि करे मां औरतुनि लाइ चवंदसि जिन्हनि इहे कम कया या असांजे पंहिंजो हुनर ॾेखारियो अथऊं अची असांजी सिंध जो। हुनरमंदी मां कुझु ख़रीदारी कई आहे? हा कई आहे, पर गिफ्ट मिलियो आहे ख़ासि करे, इहा वॾी ॻाल्हि आहे। हा, प्रोग्राम जेको ही हिते सिंध हुनरमंद सकाफ़ती मेलो 3 ॾींहंनि जो मुनक़िद कयो। अॼु हिन जो आख़िरी ॾींहुं हो इख़्तिताम पज़ीर थियो। ऐं ॾिठो त तमामु हैदराबाद जा तमामु सुठी मोट ॾिनी ऐं तमामु घणियूं फैमिलीज़ हिते आयूं, इंजॉय कयो उन्हनि। ऐं असां हिन में कोशिशि इहा कई त सिंध जो हर हुनर हिते शामिलु कयूं, उन्हनि खे स्टॉल ॾिनासीं, उनखे दुकान बि ॾिनासीं, सजाया विया, हुते पंहिंजी शयूं खणी आया, उन्हनि खे सेल कयो, उन्हनि जी इंकरेजमेंट थी। ऐं उन सां गॾोगॾु फोक म्यूज़िक जो हिकिड़ो अरेंजमेंट कयो वियो ऑडिटोरियम में, उन्हनि मां बि माण्हू ॾाढा इंजॉय कयो माण्हुनि उन्हनि खे। ऐं हिन खां अलावा लोकल फूड हिते सर्व कयो वियो माण्हुनि जे लाइ। हिकिड़ी कंबाइंड फैमिली एक्टिविटी हुई जेका तमामु घणी अप्रिशिएट थी ऐं तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त हैदराबाद जी अवाम तमामु सुठी मोट ॾिनी। असांजा हुनरमंद भाउर जेके भेणूं जेके सिंध जे कुंड कुछ मां आया, उन्हनि खे सुठी इज़त ॾिनी ऐं सुठियूं यादूं खणी तव्हां वापसि वञनि। इन खां वधीक तव्हां कहिड़ो चवंदो त अञा वधि माण्हू वधीक अचनि हुन लाइ तव्हांखे? जी बिल्कुलु कोशिशि इहा आहे त हीअ जेके मेला आहिनि मुनक़िद थींदा रहनि ऐं असां जेके सिंध जा हुनर आहिनि जेके पुठिते पइजी विया आहिनि, उन्हनि जे प्रमोशन जे लाइ, उन्हनि जी पुठिभराई जे लाइ ख़ासि तौर सां असली कमु कंदड़ आहिनि, उन्हनि खे अॻियां आणियूं त अहिड़ा मौक़ा फ्राहम कंदासीं। ऐं माण्हुनि खे बि इहो वधीक गुज़ारिश हूंदी आहे वधि खां वधि उन्हनि मेलनि में 3 ॾींहं पंहिंजा रखनि। ख़मीस, जुमूं, छंछरु, आचर या जेके बि ॾींहं थीनि था मेले या फिक्स, उन्हनि में अचनि टाइम कढी ऐं हिननि जी हिकिड़ी इंकरेजमेंट जे लाइ कोशिशि। भई तव्हां अनाउंसमेंट माना लेट सां कई आहे जो सिर्फ़ु हैदराबाद जा माण्हू पहुता आहिनि, उनखां ॿाहिरि जेके आहिनि हैदराबाद जा माण्हू न पहुची सघिया आहिनि,
उन लाइ अॻिते तव्हां छा करे सघंदा? हाँ, इहो बिल्कुलु आहे। जेकॾहिं हीअ आउं सम्झां थो त असांजी जेका कोशिशि इहा हुई त हिकिड़ो रेगुलर फीचर कयूं। हीअ अॼु लॉन्चिंग हुई, अॼु हुनजो इख़्तिताम थियो 3 ॾींहंनि जे मेले जो। पर जॾहिं हीअ रेगुलर हिकिड़ो शो थींदो त पोइ इनशाला हुनखे पूरी सिंधी लेवल ते असां मुतारिफ़ कराईंदासीं, हुनजी एडवर्टाइज़ बि कराईंदासीं त जीअं सिंध जे कुन कुछ मां ॿिया माण्हू बि अचनि, उहे बि अची सिंध जे कल्चर खां मुतारिफ़ थियनि। अदा मां हिते सिडको जे मेले में बीठो आहियां ऐं हीअ कराची जी ब्रांच आहे। हाणे हिते बि हैदराबाद में ॿी ब्रांच खोली अथनि माशाल्लाह सां। ऐं इहो 3 ॾींहं आहे इवेंट जो माशाल्लाह। पहिरें ॾींहं खां वठी अॼु इलाही असांखे रिस्पॉन्स सुठो मिलियो आहे ऐं काफ़ी गेस्ट सुठा आया माशाल्लाह। ॿाहिरों बि आया, केरु कराची मां बि आया, केरु टंडो आदम मां आया, इलाही माशाल्लाह सुठो हुयो। असां ख़ैर रिस्पेक्ट माशाल्लाह सुठो ॾिनोसीं ऐं हिननि जो तक़रीब जेको हिननि जो हुयो रिस्पॉन्स इहो हुयो, फीडबैक ई हुननि जी इहा हुई त काफ़ी माण्हू चवनि पिया की स्कूलनि में मतिलबु हुजे का लैंग्वेज खोलिजनि ऐं इहा इवेंट्स ॿी जॻहियुनि ते बि कजनि ऐं अहिड़ा सुठा इवेंट हुया काफ़ी। माशाल्लाह सुठो रवैयो हुयो ऐं फैमिली डे हुयो तक़रीबन, त सभु माशाल्लाह फैमिली समेत ई आया हुया ऐं मैं सभु सुठो रिस्पॉन्स मिलियो हिते असांखे बि। माशाल्लाह असांखे इलाही मज़ो आयो, इलाही रिस्पॉन्स सुठो मिलियो हिते सिडको जे बारे में। असांखे सुठो सपोर्ट कयो हिननि सिडको वारनि बि। बिल्कुलु लॻणु खपनि अहिड़ा मेला इंशाल्लाह। मां इहो ई चवंदुमि त हर जॻह ते हुजणु खपनि अहिड़ा मेला। कराची खां वठी ज़रूरी कोन्हे हैदराबाद ऐं कराची में हुजनि, ॿी जॻहियुनि ते बि हुजणु खपनि अहिड़ा मेला। हैदराबाद में सिर्फ़ु हैदराबाद ई आहे न, त हिननि अनाउंसमेंट लेट खां कई आहे। हिन हवाले सां तव्हां छा चवंदो ताकी माना महीनो खनि अॻु में त ॿुधाए छॾनि या पंपलेट? बिल्कुलु बिल्कुलु, इहो महीनो खनि पहिरें छा मां चवां थो हींअर खां हिननि खे ॿुधाइणु खपे त आईंदा जेका मेला अचण वारा छो असांखे काफ़ी अहिड़ा गेस्ट बि आया जेका हींअर खां ई पुछनि पिया आईंदा कॾहिं हिन मेलो वरी थींदो हिन दफ़े या न थींदो, ऐं चवनि पिया बार बार हर महीने में थियणु खपे अहिड़ो मेलो। हिन मेले में 2 हुया, हिकिड़ो त स्टालियूं लॻल हुयूं, ॿियो वरी फन जो मज़ाक़ करण लाइ माना प्रोग्राम बि हुया। हुन हवाले सां म्यूज़िकल प्रोग्राम हुयो। हाँ, म्यूज़िकल प्रोग्राम जे बारे में इहो चवंदुमि त तक़रीबन सभिनि खे हुजणु खपे हलो त सभु अचनि। लाज़मी न आहे त रुगो फैमिली हुजनि या जेंट्स हुजनि, सभिनि खे अचणु खपे, एंजॉय करणु खपे हिते। थैंक यू। बाबा मुंहिंजो नालो अमान लाल आहे। तव्हां किथां खां आया आहियो? असीं सोपोदर जा। किथां? सोपोदर जा। सोपोदर पोइ हिते वरी पुट जी ड्यूटी आहे गवर्नमेंट जी नी, सिंध म्यूज़ियम में। पोइ असांखे वरी हिते रखियो अथनि त वरी हिते असां कमु कंदा आहियूं पिया सदाईं जे लाइ। असां ही खेस पिया ठाहियूं। इहो घणनि ॾींहंनि में तयारु थींदो? ही ॾींहं को बि कॾहिं वेंदा आहियूं मुक़ररु त पोइ ठहंदी आहे न त 2 ॾींहं खाई थी। तक़रीबन क़ीमत केतिरी रखी अथव? क़ीमत मुख़्तलिफ़ धागो हूंदो आहे, मुख़्तलिफ़ मटीरियल, पोइ उनजे हिसाब सां वरी वठंदा आहियूं। को 1500 में छाल ॾींदा आहियूं, को 2000 में ॾींदा आहियूं, को 5000 में ॾींदा आहियूं। इनजो ख़र्चु केतिरो ईंदो आहे? ख़र्चो हिन में को उहो पिया आहे जेको हिन में 1000 रुपया लॻी थो वञे, छो जो हींअर जेको महांगाई दौरु आहे त हर शइ महांगी थी वई आहे नी साईं। 1000 रुपयो ख़र्चु आहे, तव्हां हुनखे 1500 में कमायो? 1500 500 रुपया असांखे मज़दूरी मिले त पिजी असांखे गंज आहे। पोइ एतिरो कमाए सघो था तव्हांजो घर में हली वञे? शुक्र आहे, शुक्र आहे। बाक़ी पोइ बि मिसाल वॾा कंदा था रहूं पिया कमु साईं। इहे माना हुनर तव्हांजो पंहिंजो आहे, तव्हां वॾनि खां वठी वॾनि खां असांजा अबा ॾाढा कम ही करे आहे न, वरी जो उहे विया हलिया पंहिंजे ॾे त वरी असांखे पंहिंजो सेखारे आहे। वरी असां बि हाणे वरी अची बि असां पोयां थी विया आहियूं त वरी नंढनि खे सेखारे छॾियो। हीअ हुनरमंद मेले में तव्हां आयो हिते तव्हांजी सेल वग़ैरह थी आहे? शुक्र आहे, शुक्र आहे गंज मौला जो। हीअ मेलो लॻणु खपे? मेलो लॻणु लॻे, हीअ असांजी पुराणी सकाफ़त आहे, हिन कम खे उजारींदासीं, हिनखे कमु ख़तमु न करणु ॾींदासीं। हा न साईं, हिन कम खे कोन छॾींदासीं त इंशाअल्लाह। हा, जेसीं ताईं दम हयाती आहे नी, हिन कम खे कोन छॾींदासीं। हीअ ॾिस त पोइ हिन महिनत जा कार्ड पाते इहे मुंहिंजा छपियल अथई, मुंहिंजा फोटो। ॿिए दफ़ा इहो मेलो लॻंदो तव्हां ईंदो वरी तव्हांजो? बिल्कुलु, असांजी ड्यूटी हिते आहे, ड्यूटी हिते आहे त कम बि हिते था कयूं न बाबा। असीं लोकवर्सा में हाणे वियासीं 15 ॾींहं होॾे वियासीं अॻिले महीने में। हा जी,
वॾो मेलो लॻल या नंढो? वॾो त चइनी सूपनि जो दस्तकार हूंदा आहिनि, जेके हथ जे कमु ठाहिण वारा हूंदा आहिनि, चइनी सूपनि जा ईंदा आहिनि। पोइ हर को पंहिंजो फंड करे ॾेखारींदो आहे बाबा हुते क़िस्म क़िस्म जा आहिनि। छो जो हीअ असांजी पुराणी सकाफ़त आहिनि, असांजी सिंध जी, पाकिस्तान जी। हिनखे उजारींदा रहंदासीं नी जेसीं ताईं आहियूं, हिन पोयनि खे बि सेखारींदा रहंदासीं। असां सोचियो आहे अमीन डाकू साहिब खे अलाह साईं वॾी हयाती ॾींदो, जेको हे कम खे संभालींदो आहे, उजारींदो। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच टीवी हैदराबाद। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।